वालेकुम मैं सफ़र समय जो तव्हां निशान इस्लामिक टीवी। उम्मीद है तो सभी खैरियत से होंदा। माशाअल्लाह अज असां जुमे नमाज अदा करण का बाद में उदा गुलाम शेख जी ज़मीन ते आया आहियूं। यानी हुरबो ऐं कणिक ॾिसण जे लाइ मूंसां जेके मोहतरम व मुकरम मौजूद आहिनि, जिनमें हाफ़िज़ वकारी गुलाम मुस्तफ़ा भी आहे, साईं हाफ़िज़ वकारी साईं फ़याज़ अहमद भी आहे ऐं अदा गुलाम जिन जी ज़मीन आहे उहो पसंदि करिजी आयो आहे। ॾेखारण जे लाइ ज़मीन तव्हांखे ॾेखारियूं था, पोइ इंशाअल्लाह साईं वारनि जो बि व्लॉग ज़रूरु वीडियो हुन में शूट थींदो, उहो बि तव्हां ॾिसिजो। माशाअल्लाह इहो आहे अदा गुलाम जो हुरबो जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। अल्लाह ताला साईं खे बरकत अता फरमाए। माशाअल्लाह अॻियां कणिक बि आहे, साईं वारा अॻियां वञनि पिया। अॻियां साईं ईअं फ़याज़ अहमद आहे, उन खां बाद में हाफ़िज़ साईं गुलाम मुस्तफ़ा है, पोइ अदा गुलाम आहे। हीअ कणिक आहे जेको तव्हां ॾिसो पिया। माशाअल्लाह बहितरीनु कणिक थी आहे। माशाअल्लाह बहितरीनु माशाअल्लाह। ऐं अॼु बाबरकात जुमे जो ॾींहुं आहे। माशाअल्लाह अॻियां वञी रहिया आहिनि साईं, उनजो व्लॉग भरियूं पिया। माशाअल्लाह यानी कणिक ॾिसण जे हवाले सां कणिक तमामु लाजवाब आहे। माशाअल्लाह तव्हां ॾिसी रहिया आहियो अदा गुलाम जी कणिक। तव्हांखे कणिक कीअं पई लॻे? जेके सिंधी भाइर आहिनि या उर्दू स्पीकिंग आहिनि, यानी उर्दू ॻाल्हाइण वारा, उहे ॿुधाइनि त तव्हांजे पंजाब में या बलूचिस्तान में सरेद में कीअं कणिक थी आहे। हिते यार असांजे पासे पाणी जी ॾाढी किल्लत आहे, उनजे करे पाणी न मिलियो आहे। उनजे करे हीअ कणिक तॾहिं बि लाजवाब थी आहे, तॾहिं बि लाजवाब थी आहे। माशा